अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन के मेज़बान सारंग जो पारा अवां समूरनि दोस्तों के भलीकार। अज हफ्तेवार गजानी सिंधी अदबी संगत जी आर्ट्स काउंसिल कराची में करे रहा हूँ। अचो अवां खे उन तरफ वठी हलूं। मुज़फ़र मेमून सिंह सिंधी अदबी संगत कराची का मुखातिब आहियां। असां सिंधी अदबी संगत शाख कराची जी गजानी में सब दोस्त शरीक आहियूं। अॼोकी गजानी जी सदारत जे लाइ मां गुज़ारिश कंदुसि साईं अमीन जोया साहब खे त पाण सदारत जो मनसब संभालीनि। सर साहब असां वटि हिन महिल ताईं जेके इस्म ते आयल आहिनि उन्हनि में 3 इस्म आहिनि जिन में हिकिड़ो तजरीदी नज़म आहे, ॿियो कहाणी आहे ऐं टियों मज़मून आहे। असां हस्ब मामूल हस्ब रवायत हिन गजानी जी शुरूआत में भेटाई जो बैत पढ़ंदासीं। भेटाई साईं चवे थो त सॼण ई साणे कंहिं अणासीअ विसरे, सॼण ई साणे कंहिं अणासीअ विसरे, हैफ़ तिनी खे होए वतन जे विसारियो। भेटाई जे हिन बैत सां असांजी गजानी जी शुरूआत थिए थी। मां शुरूआत में मोहतरम असलम खटियाण साहब खे गुज़ारिश कंदुसि त पाण पंहिंजो तजरीदी नज़म पेश कनि। तजरीदी नज़म पेश कनि। असलम खटियाण पंहिंजो तजरीदी नज़म पेश करे रहियो आहियां दोस्तनि जे आॾो, ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन ते पंहिंजी राय बि ॾियनि। उनवान आहे हिन जो मेण जा ॾंद पथर जा भुॻड़ा। मेण जा ॾंद पथर जा भुॻड़ा। मूं पंहिंजे देश जे मालीअ आॾो, मूं पंहिंजे देश जे मालीअ आॾो पाणीअ लाइ वाका कया। मूंखे ईअं लॻो ॼण आऊं मेण जे ॾंदनि सां पथर जा भुॻड़ा रड़के रहियो हुजां। महिरबानी तव्हांजी। सर साहब जे साॼे पासे खां साईं भाई साहब तव्हां ॻाल्हाईंदो। सारंग साहब असलम खटियाण जो ही जो तजरीदी नज़म वारो जो तजुर्बो आहे उन में हक़ीक़त जी अकासी कयल आहे। ख़ासि तौर ते जिते टिड़ंदड़ जेके गुलाब आहिनि, टिड़ंदड़ जेके गुल आहिनि, उन्हनि खे जॾहिं पाणी नथो मिले ऐं उहे कुमाइजी था वञनि, सुकी था वञनि, ऐं उनखे उहो माली जेको सार संभाल करे जो उन जी वाध वीज उन नस्ल खे जीआरे, इन में अलामती रंग समायल आहे। उन में मेण जे ॾंदनि जो ज़िक्र आहे ऐं पथर जे भुॻड़नि जो जेको ज़िक्र आहे। इहे तमसीलूं जेके इस्तेमालु कयल आहिनि ॾाढियूं नयूं आहिनि, ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि ऐं खेसि मुबारक ॾियां थो। असलम खटियाण साहब जो ही जेको तजरीदी नज़म आहे वाक़ई पंहिंजी तजरीदियत में जेको आहे सो मुनफ़रद आहे। ऐं जो हिन में जेको आहे सो नयूं तमसीलूं आहिनि बिल्कुलु। मेण जा ॾंद पथर जा भुॻड़ा ऐं उनखे रड़के रहियो हुजां, इहा शइ हिकिड़ी जेका असां चिथर आहे उन माली आॾो, उन मालीअ ते जंहिंजे वस में हीअ सॼी जेका असां इन मुल्क जी जेका रियासत जी जेका असां वाघ आहे, ऐं उन खां जेको आहे सो हू हिकिड़ी शइ जी जेका डिमांड थो करे, जेको बुनियादी जेका असां इंसानी ज़िंदगी जे लाइ हिकिड़ी जेका लाज़मी जेका असां शइ आहे, ज़रूरी शइ आहे, उहा पाणी, उनखे अलामत बणाए हू चवे थो त हुन सॼे इन मंज़र खे जेको आहे साम्हूं आंदो आहे। जीअं असां वटि चवंदा आहिनि त ॿिबर खां ॿेर घुरणु, उन मिस्ताक जेको आहे सो ही सॼी जेका असां त हीउ जेको सॼो तजरीदी नज़म आहे उन मिस्ताक आहे। तमामु ख़ूबसूरत असर तासुर छॾींदड़ नज़म आहे ऐं पंहिंजे भरपूर जेको आहे सो मक़सद सां भरपूर आहे। बहितरीन तौर ते असांखे जेको सो कम्यूनिकेट थिए थो, जंहिंमें जेको आहे सो चिथर वारो जेको अंदाज़ आहे सो ई साम्हूं अचे थो। मां खेसि जेको आहे सो जस ॾींदुसि। अब्दुल गफूर खदरी साहब। असलम खटियान साहब हिकिड़ी नई इश्तिहारो वठी आयो आहे। जब मूं पंहिंजे देश जे माली आॾो पाणीअ लाइ वाका कया त मूंखे ईअं लॻो ॼण आऊं मेण जे ॾंदनि सां पथर जा भुॻड़ा रड़की रहियो आहियां। साईं जेको पाणी जेको आहे हीउ हिकिड़ो नज़म जे पां अगरि पस मंज़र में वञूं त असलम खटियाण साहब जेको पाणी जी दान आहे करे रहियो, उहो हिकिड़े हाकिम जे अॻियां हिकिड़ी दान करे रहियो आहे। पाणी गो के हिकिड़ो इश्तिहारो आहे, हिकिड़ी ज़रूरत त आहे इंसान लाइ, माल मवेशी लाइ, ॿियो पंहिंजो ज़मीन लाइ, पोख लाइ। त हिन जो हिकिड़ो इश्तिहारो आहे कि बाबा हर हाकिम जे अॻियां सवाल करणो या उनके
ऐं रिक्वेस्ट करूं, अहिड़ो लॻे थो जहिड़ो मेण जे ॾंदनि सां मां भुॻड़ा चॿाए रहियो आहियां, मेण जे ॾंदनि सां पथर जा भुॻड़ा चॿाए रहियो आहियां। हिकिड़ी मां सम्झां थो कि नंढी सी नज़म आहे, लेकिन इन जो स्कोप इंतिहाई शानदार, इंतिहाई वॾो आहे। उहो हुन मां इहा ज़ाहिर करणु चाहे थो हिते जे हुक्मराने जी बेइज़ती ने हू पंहिंजी नंढी नज़म में वॾे हिकिड़े स्कोप खे खणी कामयाबु थी वियो आहे। असलम खटाइण खे काफ़ी अरसे खां पोइ वेलकम था कयूं, भली कार तव्हांखे सिंधी अदबी संघ जी गॾिजाणी में। साईं तव्हां जेको आहे सो तदरीसी नज़म खणी आया आहियो, मेण जा ॾंद पथर जा भुॻड़ा, नई तशबीह, जीअं दोस्तनि हिन ते सभिनी ॻाल्हायो, मूंखे बि शइ नई लॻी। हिन में तव्हां तमामु थोरनि लफ़्ज़नि में तमामु वॾी ॻाल्हि खे समोइण जी कोशिशि कई आहे। मूं पंहिंजे देश जे माली आॾो पाणीअ लाइ वाक़ा कया, मूंखे ईअं लॻो ॼणो मेण जे ॾंदनि सां पथर जा भुॻड़ा रड़के रहियो हुजां। हिकिड़ी दांह, हिकिड़ी बेवसी बि हिन में मूंखे नज़र अचे थी हिन नज़म में, त पाणीअ जे लाइ दांह करियां थो, माली माना मालिक जे आॾो जेको माना पाणी ॾिए थो या वसीला ॾिए थो, उन तमसील में तव्हां हिन खणी आया आहियो। मुंहिंजे ख़्याल में माना वसीलनि जे लाइ पंहिंजे मालिक जे अॻियां मां या तव्हां दांह था कयो, पर ईअं लॻे थो त मेण जे ॾंदनि सां, अच्छा हिते रुक जा भुॻड़ा या रुक जा चणा बि इस्तेमालु करे सघो था, जिते तव्हां पथर जा भुॻड़ा इस्तेमालु कयो। छो त अक्सर असांजे सिंधी लिटरेचर में इन जाइ ते हिकिड़ो रुक जा चणा हिकिड़ी या इस्तलाह बि आहे, त अञा वधीक माना मज़बूत थी वञे। पर बहरहाल तव्हां पंहिंजो हक़ु निभाए छॾियो ऐं हीअ नज़म पंहिंजो तासुर छॾियो, महिरबानी। सर साहब, हिन खां पोइ असां वटि जेके ॿ इस्म बचिया आहिनि, उन में हिकु कहाणी आहे ऐं हिकिड़ो मज़मून आहे। मज़मून आहे साईं सारंग जो हिसाब जो। मां केस गुज़ारिश कंदुसि त असांखे मज़मून ॿुधाए। महिरबानी मुज़फ़र। सारंग जो ही असल में हिकु किताबु आहे एम्पायर्स ऑफ इंडस, उनजो तर्जुमो आहे सिंधुअ जूं सल्तनतूं। मुमताज़ बुखारी साहब जेको आहे हिन किताब जो जेको तर्जुमो कयो आहे, इंतिहाई शानदार तर्जुमो आहे, उन ते मुंहिंजो तबसरो आहे। हिकु नायाब किताबु एम्पायर्स ऑफ इंडस जो शानदार तर्जुमो आहे। हिन जी लेखका एलिस एल्बाइना कमाल जी लेखका ऐं महक़िक़ा आहे। हिन सिंधु दरिया जो सैर कराची खां तिब्बत ऐं लद्दाख ताईं कयो आहे, जंहिं सैर दौरान हिन सिंध, पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा, अफ़गानिस्तान, इंडिया ऐं चाइना जे मुल्कनि जो सफ़र कयो आहे, जेको हिन जो हिकु नायाब तारीख़ी, मुशाहिदाती ऐं तहक़ीक़ी सफ़र आहे। हूअ हिकु हसास दिलि रखंदड़ ऐं हक़ीक़तुनि जी परूर रखंदड़ ॾात जी देवी आहे, जेका सिंधु दरिया ऐं उन जे किनारे ते आबाद थींदड़ सिंधु तहज़ीब जी दीवानी आहे। उन इश्क हिन खे इहो ॾुखियो ऐं मौतमार सफ़र करण ते मजबूर कयो। हिन पंहिंजे सफ़र जी शुरूआति कराची जे सामूंडी किनारे खां सिंध जे ॿेड़ियातनि सां कई, पर कराची में रहण दौरान हिन विरहाङे बाबति असल हक़ीक़तुनि तां पिणु पर्दो खयो आहे ऐं उन सां गॾु हेठिएं पीड़ियल तबिके बाबति लिखियो आहे। पोइ इहो गटर साफ़ कंदड़ ईसाई नौजवान ऐं उन जी फैमिली हुजे या वरी बदीन जी शीदी कम्यूनिटी हुजे, हिन उन्हनि जी रहणी कहणी, उन्हनि जी रीतुनि रस्मुनि ऐं उन्हनि जे समाजी मसइलनि ते पिणु लिखियो आहे। हिन कराची जे सामूंडी किनारे खां केटी बंदर ऐं शाह बंदर जो सफ़र कयो ऐं उतां खां हिन पंहिंजे सफ़र जी शुरूआति सिंधु दरिया ज़रिए कई, पर सिंधुअ जे सोकहिड़े वारी हालत ॾिसी हिन जी अखियुनि में ॻोढ़ा हुआ ऐं हिन पंहिंजो उहो सफ़र कॾहिं गाॾीअ ज़रिए कॾहिं सिंधु दरिया ज़रिए पे कयो। हीअ बदीन खां हैदराबाद सिंध जे अनमोल किरदार ऐं लेखक मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जे घर भातियुनि सां मिलण आई ऐं उन्हनि सां रही मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर बाबति ॼाण वरिती ऐं उन खां पोइ हूअ ॿीहर पंहिंजे सिंधुअ जे सफ़र ते रवानी थी। हिन उन सफ़र में वॾियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिनो ऐं हिन रियासत जे उरह ज़ोराइनि ते कमाल जो लिखियो आहे। ख़ासि तौर ते सिंधु दरिया मथां गैरक़ानूनी तरीक़े सां क़ाइमु कयल डेमनि ऐं केनालनि जो ज़िक्र कंदे हूअ रोई वेहे थी ऐं इहो ॿुधाए थी त कहिड़ी रीति सिंधुअ मथां मंगला डैम, चश्मा लिंक केनाल, थल केनाल ऐं ॿिया डैम ठाहे सिंधुअ जे पाणीअ खे सुकायो वियो आहे ऐं डाउन स्ट्रीम में वॾे अरसे खां पाणी न पवण करे सिंध जी समूरी डेल्टाई तहज़ीब कीअं न तबाह थी वई आहे। उतां जा लखे माण्हू लॾपलाण करण ते मजबूर थी विया आहिनि। सवें मच्छियुनि जा क़िस्म मिठे पाणीअ जे न अचण जे करे ख़तमु थी चुका आहिनि। कमर जा ॿेड़ा तबाह थी विया आहिनि ऐं सिंध जे लखे एकड़ ज़मीन समुंड गिड़काए पियो। हीउ सिंधु दरिया जो
इहो सफ़र करे जॾहिं अटक पहुचे थी ऐं पोइ उतां अफ़गानिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे ख़तरनाक इलाइक़नि मां सफ़र करे थी जिते उहा तालिबाननि जे हमलनि खां ज़रे तां बची वञे थी ऐं वरी वापसि ख़ैबर पख्तूनख्वा अचे थी ऐं उते मुला समीउल हक़ खां इंटरव्यू वठे थी ऐं अहिड़ा त राज़ फाश करे थी जो असांजा चङा भला दानिश्वर इहे ॻाल्हियूं लिखण त परे जी ॻाल्हि पर सोचींदे बि ॾकंदा आहिनि। उहे लिखे थी त तालिबाननि खे हितां जी ऐं अमेरिका जी फ़ौज पाले थी ऐं उन्हनि खे हथियार फ़राहम करे थी। न सिर्फ़ु इहो पर हूअ इहो लिखंदे बि नथी हॿके त उहे तालिबान मुला अमरीकी शराब जा शौक़ीन ऐं छोकिरनि जा शौक़ीन पिणु आहिनि ऐं उन्हनि सां ज़्यादती पिणु कंदा आहिनि। एलिस एल्बानिया न सिर्फ़ु सिंधूअ जो सफ़र करणु पिए चाहियो पर उन सां गॾु उहो सिकंदर यूनानी जंहिं रस्ते तां सिंध आयो उन रस्ते ते सफ़र करणु पिए चाहियो जंहिं लाइ उहा संगलाख जे ॾुखियुनि पहाड़नि तां भली चाइना बि वई ऐं जिते हुन चाइना पारां सिंधू दरिया मथां ठाहियल हिकु वॾो डैम दारचीन इलाइक़े में ॾिठो जंहिंखे ॾिसंदे उहा रोई पई ऐं सिंधूअ जे माज़ीअ खे यादि करणु लॻे थी ऐं उनखां पोइ वज़ीरिस्तान लद्दाख ऐं कैलाश पर्बत ॾांहुं वञे थी जंहिं रस्ते ते हूअ बुद्ध जे मुजस्मनि खे टुटल ॾिसे थी ऐं मज़हबी इंता पसंदी जो शिकार थियल उन्हनि मुजस्मनि जी कारीगरी खे ॾिसी बुद्ध जी तालीम खे यादि करे थी ऐं अॻियां वरी पहाड़ियुनि जे विच में वॾा पथर लॻल ॾिसे थी ऐं कैलाश जे उन कबीले जो ज़िक्र करे थी जिते जूं औरतूं हिक खां वधीक शादियूं कनि थियूं ऐं हूअ ख़ुदि मुख्तियार ऐं आज़ाद औरतुनि जी ॻाल्हि करे थी। मूं पंहिंजी ज़िंदगी में चंद नायाब किताब पढ़िया आहिनि जिन मुंहिंजी ज़िंदगी में वॾी तब्दीली आंदी। उन्हनि किताबनि मां हिकु किताब हीअ सिंधूअ जूं सल्तनतूं पिणु आहे। महिरबानी। बहितरीनु सारिंग दादा, मां हिन मज़मून ते ॻाल्हाइण जे लाइ गुज़ारिश कंदुसि साईं असलम खटियाण साहिब खे त पाण हिन ते मुतलिक़ हिन मज़मून मुतलिक़ कुझु ॻाल्हाइनि। सिंधूअ जूं सल्तनतूं किताब ते जेको हीउ तबसरो आहे सारंग जो तमामु सुठी मूंखे ॻाल्हि लॻी हिकिड़ी जेका माना उहा इहा आहे त असांखे माना पंहिंजे हर गॾिजाणी में घटि अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो मज़मून जेको असांखे अहिड़ी तारीख़ी ऐं अहिड़े नायब किताबनि जो तारुफ़ कराए इहो सिलसिलो मुंहिंजे ख़्याल में ईंदड़ वक़्त में बि लाज़मी तौर ते हुजणु घुरिजे। माना त असीं जेको आहे जेके दोस्त जेके किताब पढ़ूं था पिया उन्हनि किताबनि ते भले मुख़्तसिर सही हिकिड़े पेज जेतिरो ई हुजे भले ऐं अहिड़े सिलसिलो जेको आहे न माना उहो जारी रहे। माना हीअ किताबु तमामु क़ीमती जेको आहे सरमायो आहे असांजो जेको आहे न माना हिनखे सभई दोस्तनि खे मुताले हेठि आणणु घुरिजे ऐं सारंग जो जेको लिखण जो अंदाज़ आहे उहो तमामु सुठो आहे। तमामु माना निचोड़ कढी तव्हां पेश कयो आहे। सारंग तमामु सुठे अंदाज़ में जेको आहे न मुख़्तसिर पर तमामु सुठे अंदाज़ में जेको आहे हिन सॼे किताब जो निचोड़ हिते पेश कयो आहे ऐं ईअं लॻो ॼण हीउ सॼो किताबु असां पढ़ी वेठासीं। सारंग खे शाबाश हुजे। ऐं मां ॿीहर बि वरी आख़िरी में इहा ई दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदुमि त हर दफ़े माना जेको आहे घटि में घटि कंहिं किताब जो तारुफ़ हिते ज़रूरु पेश कयो वञे त जीअं असीं उन्हनि किताबनि जी अहमियत खां उन्हनि जे मालूमात खां मुस्तफ़ी थी सघूं ईंदड़ वक़्त में असीं पंहिंजे मुताले हेठि आणे सघूं। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। सरजाद साईं सारंग जोयो जो ई मज़मून पढ़ी मूंखे ईअं लॻो ज सिंधू न त रुगो सिंधू दरिया बल्कि सिंधू तहज़ीब जो ही सॼो बयान है कि सिंधू दरिया के किन किन तरीक़े से रोके उनकी तहज़ीब जो सिंधू दरिया जी हमेशा तहज़ीब किन भी दरिया के किनारन ते परवान चढ़ी थी तो सिंधू दरिया की तहज़ीब के किन किन तरीक़े से बर्बाद किया वियो ने आख़िर में इनजो जो छोड़ वो जो केटी बंदर कुरा होते डेल्टा जो वो डेल्टा ही सॼी हिकिड़ी तहज़ीब भी न सिर्फ़ बल्कि उते हयाती जानवर मच्छियूं माण्हू सभु तबाह थी विया ने हू जेको औरत थींदे जेको ही सफ़र भी कया न सफ़र में जो बयान लिखी आहिनि एतिरी जुरत सां ख़ुसूसन तालिबान के बारे में या कंहिंजे बारे में भी एतिरी जुरत सां जो बयान लिखी है उन माई के भी सलाम है ने वो हिकिड़ी यूरोपियन औरत हाँ यूरोपियन औरत थी करे ने जो हिन एशिया के हिकिड़े माग मक़ाम जो हिकिड़ो सफ़रनामो बयान कया है जो अड़ो सफ़रनामो जो हिते जा माण्हू भी शायद उते वो सफ़र करन डिजन या हिम्मत न करे सघन ने वरी उनजो बयान जो कया आहिनि उनजे मथां वरी सारंग जो तबसरो मां समझा तो दरिया के कूज़े में बंद करे विधी है। सारंग जोयो साहब उनके सफ़रनामे के उनकी किताब के सजे उनके मंज़रनामे के हिकिड़े मुख़्तसर पंहिंजे
हिकिड़े बयान में या हिकिड़े पैराग्राफ में बंदि करे विधी आहियां। हाणे अहिड़ो लॻे थो की सुणण वारे ते ई ज़रूरी लॻे थो की उहो किताबु ज़रूरु पढ़े जेको सिंध से प्यारु करे थो। हिन किताब जी जेका शुरू अब्दुल वाहिद सुबुरो हिन किताब जी जेका शुरूआत आहे उहा वाटर बोर्ड जे गटर जे ढकण खां शुरू आहे। मुंहिंजे ख़्याल में शायदि सदर जो को इलाइक़ो आहे, उतां खां पोइ हू उन्हनि जो केस खणे थी त हीअ ज़िंदगी कीअं गुज़ारनि था, उनखे लयारी में वठी थी वञे, जंहिंमें मक़ुराननि जो ज़िक्र आहे त उहे हितां जो नसुल आहिनि जेको असांखे ॿुधाईंदा आहिनि। बगदादी वारा ॿिया मुसालनि जो जेको लयारी जो बलोच रहे थो मक़ुरानी, उनखां पोइ वई आहे ख़ुदा जी बसी। ख़ुदा जी बसी खां हिन जेको ईसाइनि जो सफ़र कयो आहे वेंदे लद्दाख ताईं। ऐं हिन माई जो जेको तहरीर जो असुलु शायदि सारंग साहिब ख़बर हूंदी, फिक्शन राइटर आहे, उन करे हिन जी तहरीर में तारीख़ जे बजाए फिक्शन वारो रस चस आहे। हिन जी जेका ख़ूबी आहे किताब जी उहा इहा आहे त हीअ फिक्शन राइटर आहे, उन करे हुनजे लिखण में इंतिहाई रवानी आहे। ऐं सिंध जो जेको मर्कज़ महवर सिंधू दरियात आहे, पर तहज़ीब खां वठी सूफ़ी शाह इनायत जे मज़ार ऐं उनजे गादी नशीन जो बि ज़िक्र आहे, जंहिंमें तव्हां जेको सिगरेट था पियो इहो किथां जो आहे, उन चयो त फ्रांस जो। घणे जो आहे? चई 2500 जो। भला सूफ़ी शाह इनायत खे ज़मीन हुई? चई न। पोइ तव्हांखे घणी आहे? चई 5000। ऐं इन सफ़र में हे माई असांजे ॻोठ पाड़े में घर पे आई, फिदा सुमरो हिनखे इहो सफ़रु करायो, उनजो ॿिनि हंधनि ते ज़िक्र आहे। ऐं फिदा सुमरो बदीन में रहे पियो इक़बाल वारनि सां, जेको हीअ NGO जो हुनजो सफ़रु हो शीदियुनि जो मेमण जो खां वेंदे हिन हिकिड़ी जेका सारंग साहिब पंहिंजे तबसरे में बि ॻाल्हि कई त हितां जा डेम त आहिनि ई आहिनि, पर चाइना बि ठाहियो आहे, जंहिं ते कंहिं बि हिन वक़्तु ताईं इन खां अॻु में न लिखियो ऐं अॼु सूदो कंहिं न लिखियो आहे। ऐं हिन तिर्ज़ ते हूअ किताब आहिनि, फेयर अली जो किताब खां वठी बदर ताईं, बदर खां वठी ॿिया काफ़ी किताब आहिनि। असांजे शदाकोट जे हिकिड़े दोस्त जो किताबु आहे सिंधू जा वाक़रा, पर उन्हनि सभिनी खां ई जदीद ऐं ख़ूबसूरत संजीदह क़िस्म जो किताबु आहे, जेको जंहिंजो तारीफ़ सारंग हिते खणी आयो आहे इंतिहाई ख़ूबसूरत ॿोली सां पेशकश। किथे बि उन किताब में पढ़ंदे बुरे त न थींदे। मां सम्झां थो उनजो तारीफ़ कराइण हिकिड़ी चङी रिवायत आहे। इन क़िस्म जा अहिड़ा ॿिया किताब जेके अचनि था, जीअं मूं ईअं वेठे हिकिड़ो ज़िक्र कयो हो, जंगी सफ़रनामो आयो आहे किताब, इहे हिकिड़ी असांखे वरी रिवायत हुजणु घुरिजे त हिकु दोस्त अचे बाबा मूं हीउ नओं किताबु पढ़ियो आहे त उहो अची ॿिए खे ॿुधाए। महिरबानी। सारंग इलाही सलबाइन जो किताब दी एम्पायर्स ऑन इंडस जो तर्जुमो जेको आहे उनजो तबसरो खणी आयो आहे। सिंध जो सफ़र जेको माई इलाही सलबाइना लिखियो 2008 में इहो लिखियो हिन। ऐं मंसूर बुखारी जेको आहे हिन मुज़फ़र बुखारी हिन जो तर्जुमो कयो आहे। इहो किताबु मूं पढ़ियो आहे। ऐं जीअं साईं सुमरो साहिबु हिन ते जेॾी तफ़सील सां ॻाल्हायो न, इहो आउं सोचियो वेठो हुउसि त मां इहो ॻाल्हाईंदुसि त किथां कराची खां शुरू थी आहे ऐं लद्दाख ताईं वई आहे। हिन माईअ न सिर्फ़ु तहज़ीब सकाफ़त ऐं हिस्ट्री खे खयो आहे, पर करंट शइ खे बि खणी हली आहे, जंहिं शइ जी ज़रूरत हुई। ऐं मुंहिंजे ख़्याल में मेन फोकस हुनजो इन डेम ते हो जेको चाइना वारनि ठाहियो आहे। हाणे चाइना खे मार्केट में जेको आहे सो कहिड़ी अहमियत हासिलु आहे, उनजे ख़िलाफ़ु लिखणु ॻाल्हाइण बि जहिड़ो माना गुनाह आहे। त इन शइ खे मार्केट में कंहिं छो कोन आंदो आहे। जॾहिं असां ॿियनि मुल्कनि जे लाइ एतिरो चऊं था त जेको आहे सो असांजो पाणी बंदि आहे, त हीअ त इन खां बि वधीक ख़तरनाक आहे। ऐं हीअ दुनिया जो न सिर्फ़ु एशिया जो, पर आउं वाज़े कंदो हलां त हीअ दुनिया जो वॾे में वॾो डेम आहे साईं, जंहिंमें पाणी जी कैपेसिटी तरबेला ऐं मंगला इन्हनि सभिनी खां घणी आहे। इन शइ ते हिन फोकस कयो आहे। ऐं चपे चपे ते जेके सिंध सां लाॻापियल शयूं आहिनि, या सिंध जा जेके राइटर आहिनि, सिंध जा जेके हीरोज़ आहिनि, या सिंध जा जेके सुञाण लेखक आहिनि, उन्हनि जा नाला, उन्हनि जा हवाला ॾींदे। ऐं हिन माई केतिरा दफ़ा ई मौत जे मुंहं में बि वई आहे। हिन माईअ क्लाइंबिंग कई आहे मथे पहाड़ुनि ते, जबलनि ते चढ़ी वई आहे, कुझु साइटूं ॾिसण जे लाइ या कुझु अहिड़ियूं शयूं ॾिसण जे लाइ जंहिंजा हिन फ़ोटू वरिता आहिनि ऐं उहे हिन में ॾिना अथसि। 2008 ऐं 2009 जे दौरान मूं हिन माई खे पाण ॾिठो हैदराबाद में। हुन दौरान मां बैंक में जॉब कंदो हुउसि, UBL बैंक में। ऐं हिन माई खे मूं पाण ॾिठो, सिंपल ड्रेस में हुई, ॾेही ड्रेस में हुई, ऐं गॾु हिन सां कुझु सिक्योरिटी जा माण्हू हुआ ऐं को मक़ामी माण्हू हिन खे माना
घुमाईंदो वञे पियो। हीअ जिथे वई आहे हिन मक़ामी माण्हूअ जी मदद हासिलु कई आहे, मक़ामी माण्हू खे गॾु वठी करे पोइ अॻियां ही ट्रेवल कंदी वई आहे। ऐं सम्झां थो त ज़बरदस्त कमु कयो आहे सारंग, ऐं इहो ट्रेंड विझणु खपे असांजे नौजवाननि में त हर को पंहिंजी ज़िम्मेवारी महसूसु करे ऐं जेको ॿाहिरियों लिटरेचर आहे सभ खां पहिरियां त उनजी ट्रांसलेशन थियणु खपे। हाणे मुंहिंजो वास्तो जामशोरे सां 16 साल पियो आहे। जामशोरे में 2 वॾा इदारा आहिनि, हिकिड़ो सिंधी अदबी बोर्ड ऐं ॿियो जेको आहे सो सिंटेक्स बुक बोर्ड। हाणे उन्हनि ॿिन्ही जी कैपेसिटी एतिरी वॾी आहे, एतिरा मुलाज़िम आहिनि, एतिरो बजट आहे जो हू हज़ारे सालनि जी पहले जेका तारीख़ आहे, जेका फ़ारसी में लिखियलु आहे, अरबिक में आहे, रोमन में आहे, इंग्लिश में आहे, या दुनिया में जिथे जिथे जंहिं सिंध जे बारे में जेको कुझु लिखियो आहे उनखे ट्रांसलेट करे सघे थी। उन वटि मेन पावर आहे, उन्हनि वटि बजट आहे, हर शइ आहे, त उन ते जेको आहे सो सीरियस थी कमु करे ऐं अहिड़े क़िस्म जा किताब जेके आहिनि उहे तर्जुमो कनि। इहा हिकिड़ी वॾी ख़िदमत थींदी सिंध जी ऐं क़ौम जी। बिल्कुलु साईं, सारंगी जैस हुजे, हीअ असांखे किताब जेको आहे सो हुनजो तारीफ़ असां वटि खणी आयो। यकीनन असांजे नौजवाननि जे लाइ जेको आहे सो इहो सोर्स ऑफ इंस्पायरेशन जेको आहे सो रहंदो। मां हिन खां पोइ असां वटि जेको इस्म बचियो आहे उहो आहे कहाणी। साईं अब्दुल वाहिद सुमरे जी कहाणी आहे। मां खेसि गुज़ारिश कंदुसि त पाण कहाणी पेश कनि। अब्दुल वाहिद सुमरो साहब। साईं कहाणी जो उनवान आहे माउ। शहर सां गॾु अरसे खां हिन इलाइक़े जो माहौल यरगमाल हो, त पोइ हर हिकु सवेर वञी घर भेड़ो थींदो हो। हाणे कुझु सुकून जो साह शहरनि जिते खणणु शुरू कयो आहे त उते ही सथ बि तीअं जो कमुकार छॾाए अची हिन संदोल ते राति जो कचहरी लाइ विहंदा आहिनि। बादामी मस्जिद जे भरिसां संदोल ते मोकल हुजे या हड़ताल, उते अक्सर ही 4-5 ॼणा वेठा हूंदा आहिनि। पोइ वेठे दुनिया जान जूं ख़बरूं चारूं, चटपटियूं कहाणियूं, लतीफ़ा वाक़िया, सफ़र कथा या उतां जे आस पास थींदड़ वाक़िअनि ते कचहरी करे वक़्तु गुज़ारींदा आहिनि। हिन सथ में सलावटी, मारवाड़ी, ईसाई, मुस्लमान, जंहिंमें पंजाबी सां गॾु उर्दू स्पीकिंग, जमायती धुर सां त कुझु 9-0 सां सलाड़ियलु आहे, पर अॼुकल्ह घणो तणो परभरो या ख़ामोश आहिनि। उन्हनि में जनरेटरनि जो कुझु कमु कंदड़ आहिनि, त हिकु ॿिनि जो सीमेंट, बजरी ऐं लोह जो कमु आहे। हिकु ॿिनि जो गिलास मार्केट जे शीशनि ऐं सैनिटरी जो दुकानु आहे। उहे वण जी काठी, पर अक्सर हिन थुल्हे संदुल ते वेठा हूंदा आहिनि। उते ॿारनि जे खेॾणु, साइकिल हलाइण खां वेंदे बीमार, पोढ़ा, पका, जवान, छोकिरियूं, के कद जूं नंढियूं त के मन मोहींदड़, पर उहो तइदादु थोरो आहे। बाक़ी अक्सर हर गुज़रंदड़ वटि मोबाइल सेट हूंदो आहे। मोबाइल कननि ते ईअं हूंदी आहे त ॻाल्हाइण में महू हूंदा आहिनि। जेकर सॼे मुल्क जो ॿारु उन्हनि जे कुल्हे ते हुजे, मक़सदु त को इमरान जी हुकूमत जा सलाहकार हुजनि, अहिड़े माहौल में अॻियां लखपति होटल ताईं रस्तो पए वियो। संदोल ते वेठे दुनिया जान जहिड़ो कर उते नज़र ईंदो आहे। जे वरी फुटबॉल वर्ल्ड कप हुजे बि त संदोल ते अॻियां स्क्रीन ते नौजवाननि सां गॾु त क्रिकेट जे बुखार जो त बयान ई न आहे। बहरहाल अॼु मियाँ अहमद हिननि खे हिकु माउ जो दास्तान ॿुधायो, जेका अॼु माउ फ़क़ीराणी जे रूप में आहे। उहा फ़क़ीराणी न को लावारस हुई, न को बीमार, लाचार, पर 2 कमाईंदड़ पुटनि जी माउ। उन माउ जी ॻाल्हि उहा आहे त हिनखे 2 पुट रफ़ीक ऐं शफ़ीक नाले हुआ। रफ़ीक ऐं शफ़ीक जो नंढा सुभाणे वॾा, ॿिन्ही जवानी में पेर पातो। तेसिताईं त हिननि पुटनि जी माउ हमदर्द ईंदे वेंदे, खाईंदे पीअंदे अमा जो आवाज़ु घर में गूंजंदो रहियो। उन वक़्तु वालिद करीम बि हयात हो, जंहिं हिननि खे वित ऐं वसार तालीम बि ॾियारी। जेतिरो शौक़ सां ई पढ़िया। वालिद करीम बि पढ़ायुनि। पोइ हिकु इंटर ऐं BA कई। तालीम बसि उते ख़तमु थी वई। कारखाननि में त कॾहिं कंहिं कंपनी में कमु थियो कयो। हलंदे मुस्तक़िल अची सुठे हंध ते पहुता। हाणे हिननि स्कूटर बि वरिता। ज़िंदगी जे सफ़र में जीवन साथी बि अची विया। हिननि जो वालिद करीम बि वफ़ात करे वियो। पंहिंजी जीवन साथियाणी खे पुटनि जे हवाले करे वियो। कुझु वक़्तु बि मुश्किल सां गुज़रियो जो ॿाहिरि बि धार थी आहे त माउ 2 पुटनि जे लाइ मामरो बणिजी पई। पुट सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि, पोइ माउ नुंहं जे आसरे, न लटो न कपिड़ो, न खाधो न इज़त, पर 2 पुटनि अलॻि अलॻि वक़्त ते कुराड़ी माउ खे रहायो। माउ न हुजे नाकारा पुरज़ो बणियल, घर न हुजे कबाड़ खाने में पियल गुॾी,
बसि बिना अहसास जे टुकुर मानी जे लाइ हैरान परेशान बचियल रुखो सुखो टुकुर माउ ते खाधो। साह ते खयो न को अहसास न का दिलि में उमंग, न कंहिंजी शादी में वञे न गमी में उहो सुपिनो न को पंहिंजो। बसि हिकु कुंड में मौत जे इंतज़ार में पियल माउ जो सुर हो। कॾहिं कॾहिं त घर मां वञनि त माउ बुख ते नुंहं जे गारगंद धार न ॾींहुं न राति हिकु कुराड़ी माउ कुंड में मौजूदु हूंदे सूंदे बुखुनि ते पर मजबूर लाचार। ख़ामोशी जी मोर लॻल बंदि लिफ़ाफ़ो हुजे जंहिंखे मौत जो फ़रिश्तो अची खोलींदो। ईअं ॿिन्ही पुटनि वटि जेको जेतिरो वक़्तु रही पए साॻी कार माउ सां हिकु इज़ाफ़ी फालतू को हिसो हिकु बार हिकु तकलीफ़ ॾींदड़ माउ जो बदन हुजे। वक़्तु पंहिंजे रफ़्तार सां हलंदो रहियो। ॿिनि पुटनि जे हूंदे माउ भार हुई, को रहण लाइ तयारु न हो। हिकु ॾींहुं बेहाल महल जे अॻियां हिकु मस्जिद जे अॻियां बीठी हुई। थोरे वक़्त लाइ आसीस मिलियसि। अञा को मिंट ॿ मुश्किल सां गुज़रिया हूंदा जो हिकु शख़्स गुज़रंदड़ 100 जो नोट हथ में ॾेई हलियो वियो। माउ जे वातां बसि एतिरो निकितो त अबा मां फ़क़ीराणी न आहियां, पर उहो शख़्स उतां तेज़ क़दमनि सां हलियो वियो। माउ थकल हैरान परेशान बदहाल पुराणनि कपिड़नि हिकु सादी पेरनि में पियल चपल ख़ुश्क चप दरा ॾिनल अखियूं जेके अंदरि थी विया इंतिहाई ज़ोर सां थिए खोलिया। खुलियल अणभा वार जेके कल्ह कारा हूंदा हुआ कारी घटा हूंदा हुआ। वाह हयाती छा बि आहे त बि जवानी, वाह हयाती छा बि आहे त बि जवानी। उहा कुराड़ी मां आहिस्ते आहिस्ते घर दाख़िल थी, पर अॼु वरी नओं रंग नज़र आयोसि। हिनखे उहो अहसासु ई न थियो या हुयो त नाकारा बणियल माउ बि कम जी साबित थींदी। विरांडे में बीठे ज़ाल मुड़ुसु पाण में फिटको कयूं वेठा त घर में ख़र्चो कोन्हे, छो त महीने जी आख़िरी तारीख़ आहे। इन बिना कुझु पुछण जे 100 जो नोट जेको मुठि में बंदि हो उहो खोले नुंहं जे अॻियां झलियो, जंहिं हथ जूं आङुरियूं बि न पर हॾा नज़र ते आया। अॼु उन नाकारा बणियल वजूद जे मुठ मां 100 जो नोट ॾिसी थींदड़ जहिड़ो बंदि थी वियो। बसि हाणे माउ जे अंदरि जंग मतल हुई। हिकु उणितुण खोरा खोरा जंहिं हिन जो रहियो सोयो सुख छिनी विधो। नेठि माउ पंहिंजो पाण बिना कंहिं रोक टोक जे बिना कंहिं चवण जे अची मस्जिद जे अॻियां वेठी। बसि ज़िंदगी में अखियुनि खे उहो बि ॾिसणो। उन साह ज़रे खणंदड़ माउ जो वजूद ॿिनि पुटनि जे हूंदे सूंदे लाचार बणियल। उहो हिन जो मस्जिद जे अॻियां वेहणु, घर में नुंहं वेंदे नंढे पुट जो न ॻाल्हाइणु, पोटे जो न ॻाल्हाइणु अखियुनि अॻियां फिरी वियो। भला पोइ छो न कुझु कलाक उस हुजे या छांव, भला केरु थो पुछे, केरु थो सुञाणे। जेकॾहिं सुञाणे त बि ॿार बणियल वजूद ते हाणे कहिड़ो थो फ़र्क़ु पए। हाय करीम हिननि जी शुरूआती ॾींहंनि में जॾहिं कंध हेठि कयूं मस्जिद अॻियां वेठी हूंदी त यादि आयुसि। यादि अचण सां हिन निबल सुस्त वजूद में बिजली जी लहर टोड़ी वई। उन साॻे वजूद पंहिंजी अखियुनि में पाणी भरियल महसूसु कयो, पर उहो बि केतिरो बसि 2-4 ॻोढ़नि जेतिरो बि मुश्किल। 2-4 ॻोढ़ा केरु थो मस्जिद अॻियां वेठे बेवस कमज़ोर ज़ईफ़ औरत जा ॾिसे ऐं पुछे। बसि पंहिंजूं भिनल अखियूं रहे जे पलव सां उघी छॾियूं। हाणे माउ बि कम जी बणिजी पई। नाकारा जे बजाए कुझु न कुझु पैसा हिन जे झोले में अची पिया, जिन खे पोइ सिकनि मां कुझु 10 जे नोटनि मां जुड़ी 100 जा नोट सणभा सुहिणा क़ीमती नुंहं कुर्ब वारनि ॿोलनि सां पई वरिता। साॻियो बेकार बार बणियल माउ जो वजूद चंद नोटनि जे एवज़ केतिरो न क़ीमती बणिजी पियो। हाणे साॻी नुंहं जी किरकिर बंदि थी चुकी हुई। हाणे नुंहं खे उहो पेट में सूरु हुयो त किथे मुंहुं वारो ॾेर न अची कड़के त अम्मा खे मां वठी थो वञा। माउ खे 3 महीने पुट वठी वेंदा हुआ। हाणे साॻी नुंहं जंहिंजी तिरीअ ते कुराड़ी माउ सुहिणा नोट ते रखिया, उहा लॉटरी न बंदि थी वञे। नंढो पुट बि माउ खे वठणु न आयो। 2 महीना वधीक गुज़री विया। नंढो पुट बि नेठि अची पहुतो, जंहिंजे कन ते माउ बाबति बिड़क पइजी चुकी हुई। माउ ख़ामोश बणियल वजूद ज़िंदगी जा सभु रंग लकाब जवानी कर्मू सां गरम ॾींहं प्यार भरिया गुज़ारियल। इन कर्मू हिन जो जीव जान सां ख़्यालु रखंदो हो। पंहिंजी ज़ाती तोड़े नंढे दुकान ऐं ग्राहकनि ऐं दुकान जे अॻियां थींदड़ झेड़नि फसादनि खां वेंदे हिकु नासूर बणियल आफ़त कराची जे मथां माकड़ वांगुरु लथल हुई। उहा आफ़त ॿोरी बंदि थियल लाशनि जी सूरत में हूंदी हुई। कर्मू जो दुकान त नंढड़ो हो, पर चौक जे भरिसां हो। उन अची पंहिंजी जोणस खे ॿुधायो त हीअ मानी बि न खाई सघी। पोइ कर्मू पंहिंजे जीवन साथी खे ॿीहर अहिड़ी ॻाल्हि करे न कई। वाह कर्मू असांजे प्यार जो समर ई पुट। ईअं माउ ख़ामोश नज़रुनि सां पुटनि खे विढ़ंदे ॾिसंदी रही।
चालीहुनि ॻाल्हियुनि में ॿिन्ही भाइरनि में जुंडा पट भुजा गारियूं शुरू थी वियूं। आख़िरकार हिक ॿिए खे जूतनि सां मारियो। माउ पंहिंजो हिकु कुंड वरितियूं, हलंदड़ लकाउ ॾिसी बर्दाश्त न करे सघी, बसि एतिरो चयो, वाह कुझु नोटनि ते छिता थिया आहिनि पर माउ जी इज़त जी ज़रूरु बराबरि बि परवाह न अथनि। बसि हिकु हिॾिकी आई माउ जो रूह परवाह करियो ऐं केतिरो वक़्तु पुटनि में जहिड़ो हलियो ऐं उहो आख़िर नुंहुं विच में आई त चङो माउ खे तव्हां ई वठी वञो। वञी जो माउ खे ॾिसनि त कॾहिं कान रूह परवाज़ करे वियो। राति थी चुकी हुई, ईअं संदोल ते वेठल सथ मां मियां अहमद जी ॻाल्हि ॿुधी हर हिकु घर ॾांहुं रवानो थियो। सारंग जो साईं वाहिर सुमरे जी अॼोकी जेकी कहाणी आहे उहा असांजे हिन समाज सां वाॻियल हिकु अहिड़े अलमनाक हक़ीक़त सां तालुक़ रखे थी जंहिंमें नाफ़रमान औलाद जेको आहे उहो कीअं न पंहिंजे माउ पीउ खे जॾहिं हू शादी कनि था ऐं रोज़गार सां लॻनि था त पंहिंजे माउ पीउ सां उन्हनि जो जेको रवैयो आहे ऐं उन्हनि सां जेके उनखे जेके ॾुख तकलीफ़ पहुचंदड़ जेके रवैया आहिनि उनखे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां साईं चिटियो आहे, पेश कयो आहे। ऐं हक़ीक़त में ही असांजे समाज जी कहाणी आहे। असांजे समाज में तक़रीबन हर हिकु घर जी न तॾहिं बि अक्सरियत में चई सघूं था त असांजी कहाणी आहे। ऐं ख़ासि तौर ते सॼी दुनिया जे अंदरि जिते जेकॾहिं अहिड़ा वाक़िया थियनि बि था त उते जा जेके ओल्ड एज माण्हू आहिनि, वॾी उमिरि जा, उन्हनि जे लाइ गवर्नमेंट जे तरफ़ां सहूलियतूं मुहैया कयल आहिनि। न सिर्फ़ु इहो पर उहे माण्हू रिटायरमेंट खां पहिरियों पंहिंजे लाइ एतिरो करे वेंदा आहिनि जो हुन जा ॿार ख़ुदि मुख़्तार हूंदा आहिनि। हू पाण आख़िरी ज़िंदगी जेकी आहे ॾाढी ख़ुशीअ सां ॾाढो पुरसुकून अंदाज़ सां गुज़ारींदा आहिनि। पर हिते असां वटि जेके थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ पोइते पियल मुआशिरो आहे उन में उन्हनि बुज़ुर्गनि जे लाइ हुकूमत जे तरफ़ां त का शइ न आहे, पर जेको असांजो पंहिंजो जेको औलाद आहे उन्हनि जे तरफ़ां बि हुननि खे अहिड़ा रवैया ॾिसणा था पवनि ऐं बर्दाश्त था करणा पवनि जेको यकीननि माना को बि हसास दिलि रखणु जेको माण्हू बर्दाश्त नथो करे सघे। ऐं बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे ऐं हक़ीक़त जी साईं जेकी अकासी कई आहे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां, बहितर अंदाज़ सां हिकिड़ी पुरअसर कहाणी आहे जेका समाज खे पंहिंजो चहिरो ॾेखारे थी त पंहिंजो समाज ॾींहों ॾींहुं केॾांहुं थो वञे, पंहिंजे बुज़ुर्गनि जी इज़त जेको आहे उहे विञाईंदो थो वञे। पंहिंजी माउ जो जंहिंखे चवंदा आहियूं त माउ जे पेरनि जे हेठां जन्नत आहे, पर उन जन्नत सां जेको असां कहिड़ो अशर था कयूं ऐं उन ते छा थो वहे वापरे असां इहो नथा ॾिसूं। सिर्फ़ु असां पैसनि जी लालच में ऐं पंहिंजी जेको आहे ज़ालुनि जे चवण में पंहिंजी माउ सां जेको इहो अढंगो रवैयो रखूं था, ज़ुल्म कयूं था, उन जी जेका साईं अकासी कई आहे ॾाढी बहितर आहे। हीअ कहाणी हक़ीक़त जी अकासी करे थी ऐं पंहिंजो हिकिड़ो पुरअसर असर छॾे थी। ही कहाणी अब्दुल वाहिद सुमरे जी कराची में आऊं उते रही चुको आहियां। उन पाड़े में उहो रांगड़नि जो पाड़ो, उन जे वेझो ई तिब्बत सेंटर जे वेझो जेको आहे सो उते प्लाज़ा जे नाले सां हिकिड़ी जेका हिकिड़ो एरिया आहे उते जेको आहे सो असांजो घरु हूंदो। हीउ रांगड़ पाड़ो असांखे वेझो हूंदो। उहो सॼो संदल अञा ताईं बि उते संदल विछाया पिया आहिनि। अञा बि ईअं उतां जा जेके वॾड़ा आहिनि ईअं कचहरियूं कंदा आहिनि। उतां जे माहौल में मां हिकिड़ी कहाणी जेका असां कढी अचणु, इहा वाह जो वॾो जेको आहे सो कामयाबु तजुर्बो आहे। ऐं उन में समाज सां लाॻापियल जेका हिकिड़ो अलमनाक जेको पासो आहे उन पासे खे हुन निर्वार जे अंदाज़ सां कयो आहे, उहो बि ॾाढो जसदायक आहे। असां वटि न सिर्फ़ु शहरनि में बल्कि ॿाराड़ियुनि में बि जेको आहे सो हाणे इन क़िस्म जो जेको आहे सो माहौल अची जेको आहे सो वासो कयो आहे त हिकिड़ी जेका असां मादी ज़िंदगी जेका असां उन अची कर रखिया आहिनि। असां वटि हिकिड़ो जेको आहे उहो इज़त एहतराम रिश्तनि जो उन्हनि जो जेको आहे सो तक़दुस जेको आहे उहो ॼण त जेको आहे सो तहज नहज थी वियो आहे। उहे सभु रिश्ता ॼण त जेको आहे सो भॼी भुरी पिया आहिनि। अजीब क़िस्म जो हिकिड़ो माहौल आहे, पर उन जो बुनियादी जेको कारण आहे उहो वरी बि जेको आहे सो घुमी फिरी गुरबत आहे। बुनियादी तौर ते हुन जा पहिरां जेके से वरी बि रियासत ॾे वञनि था। उन जो मैकेनिज़म
उन जी जेका असां इहा जेका तबक़ाती जेका असां हेठि मथां ई अणबराबरी जेका आहे, इन सूरत हाल जेको आहे सो इन सॼे लकाव खे जनम ॾिनो आहे। तंहिं करे जेको आहे सो ही रियासत कंहिं बि सूरत में जेको आहे सो उन सॼे वायुमंडल खां पाण छॾाए नथी सघे। बहरहाल हिकिड़ो जेको आहे सो पासो आहे, हिकिड़ो जेको आहे सो पंहिंजो सोसाइटीअ जो हिकिड़ो लकाव आहे जंहिंखे वाहिद ॾाढो सुहिणे नमूने सां चिटियो आहे त कीअं न जेको आहे सो असां वटि नौजवान पढ़िया लिखिया माण्हू उन्हनि जो जेको एटीट्यूड आहे, उन्हनि जो जेको रवैयो आहे, उहो कीअं न जेको आहे सो पैसे जे उन चौगिरद जेको आहे सो चौफेर जेको आहे सो कीअं जेको तब्दील थो थिए। इहा शइ जेका असां हुन साम्हूं आंदी आहे, उन में हू ॿाहु जहिड़े रिश्ते खे बि जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो नथा सुञाणनि ऐं उन क़िस्म जूं अहिड़ी उन माहौल में हिन क़िस्म जूं कहाणियूं जनम वठनि थियूं। सो तमामु हिकिड़ो बहितरीनु जेको आहे सो लकाव जेको आहे सो वाहिद सुमर असांखे ॾेखारियो आहे। मां खेसि जेको आहे सो इन जेको आहे सो कहाणी पेश करण ते खेसि जेको जस ॾींदुसि त हुन बहितरीनु जेको आहे सो हिकिड़ो समाज खे संदसि चहिरो ॾेखारियो आहे। महिरबानी। असलम खटियाण अब्दुल वाहिद सुमरो जेको आहे उहो तमामु माना सीनियर राइटर आहे असांजो ऐं लॻभॻि मां सम्झां थो त तक़रीबन 3 ॾहाकनि खां वठी जेको आहे न लिखंदो अचे थो पियो ऐं काफ़ी तहरीरूं मूं हुन जूं पढ़ियूं आहिनि, ॿुधियूं आहिनि अॻु बि जेको आहे ऐं समाज जी मसइलनि ते ख़ासि तौर ते जेको आहे न तमामु सुठे नमूने लिखियो आहे। असांजे समाज जा जेके अहम मसाइला आहिनि, हिकु त उहे मसाइला जेके सभिनी जे साम्हूं आहिनि, पर हिकिड़ा अहिड़ा मसाइला आहिनि जिन ते असां सभु ॾिसंदे वाइसंदे बि ख़ामोश रहिया आहियूं। हुन अहिड़नि मसइलनि खे बि पंहिंजे लिखण जो मौज़ू बणायो आहे ऐं हीअ कहाणी ख़ुदि जेको आहे माना हिकु अहिड़ो समाजी मसइलो आहे जंहिंजी हुन माउ कहाणीअ में अकासी कई आहे ऐं इहा माना असांजे जेको आहे मुआशिरे जे जेको आहे वॾे हिसे में, छाकाणि त मां सम्झां थो जेको आहे न इहो रुझान जेको आहे असां वटि अॻु तमामु न हुअण जहिड़ो हुयो, पर जॾहिं खां असांजे माना समाज में गॾियल कुटुंब वारो जेको रहण जो जेको सरिश्तो हुयो मुतासिर थियो, उन खां पोइ इन रुझान में वाध आई आहे मुंहिंजे ख़्याल में। छाकाणि त उन खां अॻु में जॾहिं गॾियल जेको असांजो जेको माना कुटुंब जो जेको सिस्टम हुयो उन में अहिड़ा वाक़िया माना न थींदा हुया, पर जॾहिं खां इहे माना असां अलॻि जेको आहे न माना कुटुंब जेको असांजो माना जॾहिं विराजणु लॻो, उन विराजण वारे इन अमल खां पोइ इन शइ में वाध आई आहे ऐं इहा माना तक़रीबन माना जेको आहे न असांजे जेको आहे हर भली शहर हुजे या जेको आहे माना जिथे बि माना जेको आहे इन पासे ते वाध आई आहे या हींअर बि जिथे कुटुंब गॾु आहे त उते जेको आहे न इन रुझान में अहिड़ी कोन्हे का, पर जिथे कुटुंब जेके विरायल आहिनि उन्हनि में इहा शइ तमामु तेज़ीअ सां आहे माना। ऐं अहिड़ा काफ़ी जेको आहे न वाक़िया असांजे आस पास में असां ॾिठा आहिनि ऐं इहा हक़ीक़त ते मबनी जेको आहे न वाक़ियो आहे जेको आहे जंहिंखां को बि इनकार नथो करे सघे। तमामु आम रुख ते हुन जेको आहे न तमामु अहसासाती कहाणी आहे माना ऐं हसास मौज़ू आहे ऐं इन शइ ॾांहुं जेको आहे हुन असांखे जेको आहे न राग़िब कयो आहे, इहे असांजो आम मसइलो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त माना मूंखे जेका कहाणी में लॻी आहे त वाहिद जी जेका कहाणी जो जेको अंदाज़ आहे उन में माना हिकु ॻाल्हि जेका मूंखे हमेशह माना मुतासिर कंदी रही आहे त उन जी पेशकश में तमामु सुठी रहंदी आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे न माहौल जी जेका अकासी कंदो आहे उहा तमामु बहितरीनु हूंदी आहे। माना मंज़र निगारी जेका वाहिद जी हूंदी आहे तमामु माना जेको आहे आला क़िस्म जी हूंदी आहे। मिसाल हींअर जी हिन कहाणी में हुन ॿुधायूं आहिनि 2-3 शयूं। हीअ कहाणी जेका आहे माना उहा बेस जेको आहे कराची शहर जो रखे थी पई ऐं कराची शहर में वाक़ई बि कुझु अर्सो अॻु असां तव्हां सभिनी खे ख़बर आहे त माना बुरी बंद लाश ऐं जेके अहिड़े क़िस्म जूं शयूं थींदियूं रहियूं आहिनि ऐं उन्हनि खे माना हीअ शामिलु करे हिकु तारीख़ जो हिसो न बणायो आहे ऐं माना इहा अकासी करे हीअ असांजे समाज जो हिसो रहियूं आहिनि इहे शयूं। तमामु मां जस थो ॾियां जेको आहे हुन अहम मौज़ूअ ते जेको आहे कलम खयो आहे। असां जस था ॾियूं ऐं ईंदड़ वक़्त में बि असां उमेदु था कयूं त उहो असांजे समाज जे अहिड़नि अहम मसइलनि ते जेको आहे न पंहिंजो कलम जेको आहे उहो जारी रखंदो। महिरबानी। अब्दुल गफूर खत्री। अब्दुल वाहिद सुमरो साहब हिकिड़ा हमेशह से बेहतरीन कहानीकार जी हैसियत से पंहिंजो नालो
फेस ते अचे थो इहो नालो। बहरहाल हिन कहानी में वाइस सुमरो साहब समाज जो अण बराबरी त न बल्कि ये असलम खटियान साहब हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि कयूं कि अॼु खां पहिरीं जॾहिं कंबाइन फैमिली सिस्टम हो 40-50 साल पहिरीं, मां इन हक़ीक़त जो गवाह आहियां कि टे नस्लूं हिकिड़े साए तले रहंदियूं हुयूं, हिकिड़े साहिबान तले, उनमें वेड़ कॾहिं कोन थींदो हुओ। उनजी वजह हीअ हुई कि माउ पीउ जो एतिराम त हुओ, लेकिन गॾोगॾु माउ ने पीउ जेको बाद में ॾाॾा ने ॾाॾी बि थी था वञनि, बाद में उते ई कंबाइन फैमिली में हिकिड़े ई साहिबान तले उहे पंहिंजे रट खे कमज़ोर थियण न ॾींदा हुआ, कॾहिं बि न ॾींदा हुआ। हू हिकिड़ो हाकिम जो दर्जो हूंदो हुओ उन जो, ने उन जी हाकमियत कारण उते को तूतू में न नोरनि जी न ॿाहिरनि जी कंहिंमें तूतू में जी नौबत कोन ईंदी हुई। तो हिकिड़ो कंबाइन फैमिली सिस्टम इंतिहाई लाजवाब हो, लेकिन उनजे बाद जॾहिं पैसे जी कुझु फरावानी शुरू थी त ज़रूरतूं वधियूं, ख़्यालात बदिली थिया। हाणे अलॻि घर जी डिमांड, पुटु अञा शादी थिए थो, अलॻि घर जी डिमांड, उनजो राग शुरू थिए थो। पुटु त ख़ैर राग नथो हुए, पुठियां संगत हुजे थी उनजी ज़ाल जी, जेको हिन तबले ते संगत ॾिए थी कि बाबा हाणे पाण टपड़ खण पाण दार था थियूं। तो हू आस्ते आस्ते माउ पीउ जी हुरमत इज़त जॾहिं ख़तमु थिए थी त पोइ साईं अब्दुल वाहिद सुमरो साहब जेको उनमें कहानी में जेको मंज़र पेश कई आहे कि मां किन हालत में अची थी वञे, ने वरी हिकिड़ो बहितरीनु मां जस ॾियां थो मां हिनखे अब्दुल वाहिद सुमरो साहब खे, हिकिड़े कराची जे हिकिड़े क़दीम तरीन मोहल्ले जी कहानी खणी आयो, मारवाड़ी पाड़ो, सलावट पाड़ो। त उनखे जॾहिं इनखे हालांकि ही पंहिंजो सम्झो था सॼे बड़े सग़ीर जे समाज जी कहानी आहे, लेकिन जॾहिं हिकिड़ो हुनसे हुनजो सलाड़े वधे त हिकिड़ो कराची जो हिकिड़ो यानी सुणण वारे खे, ॿुधण वारनि खे हिकिड़ो मज़ो अचे थो कि कराची सां सलाड़े हुनखे। अच्छा, हाणे जेको हीअ सूरत हाल आहे हिन जो यूरोप जे अंदरि पहिरीं जेको आहे हिन जो हल ॻोते तलाश करे गिरूं। यूरोपियन जो तो हू ओल्ड होम हाउस जॾहिं हू ठाहियो, उनखे अंदाज़ो थी वियो कि नई नस्ल पुराने पोणे के बर्दाश्त कोन कंदी, तो हिकिड़ो ठीकु आहे कि भी इज़त से न सही त ॿार हिकिड़े सुकून से ओल्ड होम में ज़िंदगी पंहिंजी गुज़ारियनि था। उते मानी टिकी कपिड़ा लता सभु उनखे मिलनि था। हिते जहिड़ो ई माई जो ज़िक्र कयो, छा नालो माई जो साईं? माई जो नालो त कोई न हो न, अम्मा जेको जिन हालत में उते उन सां पुटनि सां गॾु ज़िंदगी गुज़ारे थी, हिकिड़े ज़िलत आमेज़ हिकिड़े रवैयो नोरनि जो, त कम अज़ कम ओल्ड जेको हाउस ओल्ड एज हाउस जेको आहिनि उहे ज़िलत खां बचियल हुजनि था। बहरहाल वाहिद सुमरो साहब हिकिड़े बहितरीनु समाज जे हिकिड़े ॾुखियल मसइले ते कलम कयं ने शाबाश आहे हिनखे। साईं तव्हां सुमरो साहब ॻाल्हाईंदा? अब्दुल वाहिद सुमरो हमेशह वांगुरु अॼु बि हिकिड़ी कहाणी खणी आयो आहे, जंहिं में असल में कहाणी हक़ीक़त जो हिकिड़ो रूप हूंदी आहे, ऐं इहा हक़ीक़त किथे न किथे राइटर ॾिसंदो आहे। इहो हुनजो ऑब्ज़र्वेशन हूंदो आहे, मुशाहिदो हूंदो आहे, ऐं 100 मां 80% जे कहाणियूं हूंदियूं आहिनि उहे सच ते ॿधल हूंदियूं आहिनि। पोइ उन सच खे जेको आहे सो पंहिंजे लफ़्ज़नि में नालनि किरदारनि ऐं जॻहियुनि जी मटा सटा सां अची माण्हू पेश कंदो आहे। हीअ कहाणी असांजे मुआशिरे जी कहाणी आहे ऐं हर घर जी कहाणी थी चुकी आहे। हींअर जॉइंट फैमिली सिस्टम जंहिंजी भाउ असलम खटियाण ॻाल्हि कई, जॉइंट सिस्टम जॾहिं खां ख़तमु थी वियो आहे त इहो रोलो माना शुरू थी वियो आहे। ससु ऐं नुंहुं जो झड़ो या नुंहुं ऐं सहुरे जो झड़ो, इहो माना हर घर जी कहाणी थी वई आहे। छो त इहो सिस्टम जॾहिं खां ख़तमु थी वियो आहे त बर्दाश्त जो जेको अंसर आहे या हो उहो बि ख़तमु थी वियो आहे या घटिजी वियो आहे। सो साईं जेको आहे सो हिन कहाणी खे पेश करे पंहिंजे मुआशिरे जी हिकिड़ी ॻाल्हि खां असांखे आगाह कयो आहे। पर हिकिड़ी हिन में सजेशन ऐं ॾियणु चाहींदुसि साईं खे, त हिन में माई जो या जेका माउ आहे उनजो नालो साईं ॾिए हा। छो त करीम जो नालो बि आहे, रफ़ीक ऐं शफ़ीक जेके पुट आहिनि उनजो बि नालो आहे, माउ जो बि को नालो हुजे हा त हिन सां अञा वज़नाइती थी पए कहाणी।
पर इन जो मतिलबु इहो न आहे त को साईं उहा ॻाल्हि उहो मक़सदु असां ताईं पहुचाइण में नाकाम थियो न। साईं पंहिंजो मक़सदु असां ताईं पहुचाइण में कामयाबु वियो आहे। जेको हिकु मुआशिरे जो गंदु आहे उहो अची असांजे साम्हूं पेश कयो अथसि। इहा ज़रूरु साईं किथे न किथे इहा हक़ीक़त ॾिठी हूंदी, ऑब्ज़र्व कई हूंदी, उनखे साईं असां वटि खणी आयो आहे। साईं जूं कहाणियूं त हूअं बि शानदार हूंदियूं आहिनि। ऐं हिकु ॻाल्हि अॼु आउं चवंदुसि त साईं वॾो राइटर आहे ऐं हर भेरे हिकु नए एंगल सां कहाणी खणी अचे थो ऐं उन में डायलॉग्स जेके आहिनि उहे किरदारनि खां ॻाल्हाए थो। प्लॉट कहाणी जो तमामु बहितरीनु हूंदो आहे। मौज़ू जी चूंड सिलेक्शन तमामु बहितरीनु आहे। ऐं खे जस्ट पेसो कयां, मुबारक थो ॾियां ऐं इहा उमेदु रखां थो त आईंदा बि अहिड़ियूं कहाणियूं असांखे पढ़ण लाइ ॾींदा। महिरबानी। साईं हीअ असांजे गजाणे जो अॼोको आख़िरी इस्म हो, कहाणी वाहिद सुमरे साहिब जी। इन सां अॼोकी गजाणी असांजे इख़्तिताम ते पुॼे थी। मां हीउ माइक जेको आहे सो सारिंग जो खे हवाले कंदुसि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा असां थो रहंदा आहियूं, जंहिंजे ज़रिए असांजो इहे जेके गजाणियूं आहिनि उहो सिंध बल्कि पूरी दुनिया ताईं पहुचनि थियूं। ऐं आख़िर में पंहिंजे मेज़बान सारंग जो खे इजाज़त ॾींदा। वरी अॻे हफ़्ते ॿी गजाणी सां हाज़िर थींदासीं। सन सलामत साथ सलामत। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।